वायरस के खतरे सबब सिंध हुकूमत के ऐलान ते लॉकडाउन के चौथे ॾियारे नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंद रखियो वियो। कोट गुलाम मोहम्मद में शहर चौथे ॾींहं बि बंद रहियो। शहर जो मुख्य कारोबारी मर्कज़ लियाकत चौक, लाहौती चौक समेत मुख्तलिफ बाज़ारूं ऐं दुकान मुकम्मल तौर बंद रहा। शहर बंद हुजण सबब मजदूर तबको परेशान नज़र आयो, जॾहिं त ॿिए पासे पुलिस जा जवान शहर के मुख्तलिफ रोडन रस्तन जो गश्त करे माण्हुनि खे आगाही ॾींदे घरनि ताईं महदूद रहण जा ऐलान कंदा रहिया। डिगड़ी शहर में बि चौथे ॾींहुं फीतो न फिरियो, जॾहिं त कारोबार मुकम्मल बंद रखियो वियो। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास ज़ाहिद हुसैन मेमण, असिस्टेंट कमिश्नर निसार मेमण, डीएसपी आफ़ताब टालपुर ऐं ॿियनि पुलिस नफ़री साण करे शहर के मुख्तलिफ रोडन रस्तनि ते गश्त करे लॉकडाउन जो जाइज़ो वरितो। खोस्कीअ में बि कोरोना वायरस के खतरे सबब चौथे ॾींहुं शहर मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त शहर बंद हुजण सबब पोरियो तबको परेशानीअ खे मुंहुं ॾियण लॻो आहे। होॾां पुलिस जा जवान शहर में गश्त करे अवाम खे घरनि ताईं महदूद रहण जी हिदायत करे रहिया आहिनि। लॉकडाउन के चौथे ॾींहुं वारा शहर ऐं भरपासे में मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त मज़दूर माण्हू बुखनि मां पाह थी आख़िर रुकावटूं टोड़े शहर में निकिरी आया ऐं पुलिस तमाशाई बणियल रही। कंबर में बि सिंध हुकूमत के लॉकडाउन वारे ऐलान ते चौथे ॾींहुं बि शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर बंद रहा, जॾहिं त रेंजर्स के जवाननि जो शहर में गश्त जारी रहियो। कोट डिजी में भी लॉकडाउन के चौथे ॾींहुं शहर बंद रहियो, जॾहिं त लॉकडाउन की खिलाफवर्जी करे मोटरसाइकिलन ते बेल सवारी खणंदड़ माण्हुनि जे मोटरसाइकिलूं बीहारे टायरनि मां हवा कढी वई। गाड़े में भी सिंध हुकूमत की कोरोना वायरस का बचाव लाइ कयल लॉकडाउन ते ठटे ज़िले की सामुंडी पट्टी, केटी बंदर, गाढ़ो, बघाण समेत नंढा वॾा शहर मुकम्मल बंद रहा, जॾहिं त पुलिस ऐं रेंजर्स जा जवान कोरोना वायरस का बचाव लाइ मुख्तलिफ शहरनि में गश्त करे अवाम खे आगाही ॾींदा रहिया। चेलार शहर में भी चौथे ॾींहुं मुकम्मल लॉकडाउन रहियो, जॾहिं त बरसात में भी पुलिस एहलकार पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदा रहिया। मेहड़ में भी लॉकडाउन की भंजकड़ी कंदड़नि खिलाफ पुलिस तारुक में अची वई। एसएचओ अनवर मुस्तफा पठान पुलिस जा वॾा अटाला साण करे मेहड़ शहर में काहे पियो। केतिरनि ई नौजवाननि खे गिरफ्तार करे संदन गाॾियुनि जे टायरनि मां हवा कढी वई। कश्मीर में भी अॼु चौथे ॾींहुं मुकम्मल लॉकडाउन रहियो। खाधे पीते जा दुकान, मेडिकल स्टोर, किरियाना ऐं सब्जी मार्केट खुलियल रही ऐं शहर में पुलिस जो गश्त जारी रहियो। खानपुर महर में भी सिंध हुकूमत जे कोरोना वायरस का बचाव लाइ कयल लॉकडाउन के सिलसिले में शहर मुकम्मल बंद रहियो, जॾहिं त दिहाड़ी ते कम कंदड़ पोरियत परेशान आहिनि ऐं शहर में मुनाफ़ेखोर दुकानदारनि आम वापे जे शयुनि जा हथरादू अघ मुक़रर करे छॾिया आहिनि। मीरपुर माथेले में भी चौथे ॾींहुं मुकम्मल लॉकडाउन रहियो। सब्जी मार्केट, मेडिकल स्टोर, किरियाना स्टोर खुलियल रहिया, जॾहिं त शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। होॾां पुलिस शहर जा गैर ज़रूरी दुकान ऐं होटल बंद कराए छॾिया आहिनि। लॉकडाउन वारे फैसले खां पोइ गरीब तबको सख्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। गढ़ी यासीन में भी सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे हुकुम ते अॼु चौथे ॾींहुं शहर मुकम्मल बंद रहियो। डीएसपी गढ़ी यासीन अता मोहम्मद अब्बासी ऐं एसएचओ गढ़ी यासीन गुलज़ार अहमद बुर्ड़ो शहर जो गश्त कयो, जॾहिं त 4 ॾींहनि खां शहर मुकम्मल बंद हुजण सबब मज़दूर तबको परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। खिपरे में भी सिंध हुकूमत पारां कोरोना की रोकथाम लाइ कयल लॉकडाउन बावजूद फर्टिलाइज़र वारनि पंहिंजा दुकान जुज़वी तौर खोले छॾिया आहिनि, जंहिं करे भाॼनि, गोश्त ऐं खीर जे दुकाननि खां पोइ फर्टिलाइज़र जूं मार्केटूं खुलण बाद अधु शहर खुलियल रहियो। गंबट में भी लॉकडाउन खे 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हुकूमत गरीब आवाम जी सार न लधी आहे। गरीब माण्हू अटे वठण लाइ भी परेशान थी विया आहिनि, जॾहिं त शहर में सियासी समाजी अॻवाननि पंहिंजी मदद पाण तहत गरीब ऐं हक़दार बेवा औरतुनि समेत गरीबन में खाद खोराक जो सामान विरायो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।